मतलब जी ही दुनिया है के रुब के सां सचो नाहे। मतलब जी ही दुनिया है के रुब के सां सचो नाहे। छा जी वफ़ाएं छा जो प्यार है तकरार है तकरार है तकरार है तकरार। नवाब खान, माला पाक जे हिन पाक कलाम जो कसम खणी चवां थो त मां नवाब खान जी दुश्मनी खां परे रहंदुसि। मां नवाब खान जे खिलाफ के बि साज़िशूं कोन कंदुसि। मुंहिंजी दिलि नवाब खान जे तरफ़ खां साफ़ हूंदी। मूंसां नवाब खान जो जेके बि नाइंसाफ़ी थियल आहे उन्हनि सभिनी खे दरगुज़र करे इज्जत सां हिन ॻोठ में ॿीहर पंहिंजी ज़िंदगी गुज़ारींदुसि। सबर सबर, अञा मुंहिंजो कसम मुकम्मल न आहे थियो। नवाब खान, मां अल्लाह साईं जी हिन पाक कलाम जो कसम खणी पंहिंजे दिलि मां सभु गैर कढी छॾिया, पर मां इहो बि कसम खणी थो चवां, अगरि जेकॾहिं तव्हांजे तरफ़ां मूंसां का नाइंसाफ़ी थी या मुझे खिलाफ का साजिश कई वई या का खड खोटी वई, पोइ मां हिन कसम मां आज़ाद थियसि। हिन पाक कलाम ते खयल जेको कसम आहे उन कसम जो मां पाबंद न हुयुसि। मीरा, तोखे छोकरी घुराए थो ॾियां, 2 मिनट सब्र कर। ना नवाब खान, मां ॾींहं जी रोशनी में पंहिंजे घर जी इज्जत खे हिक ज़ालिम वॾेरे बंगले मां कढी हिन ॻोठ जी घिटियुनि में कोन रुलाईंदुसि। अदीअ खे मां राति जी तारीकी में वठी वेंदुसि त जीअं असांखे घटि खां घटि न सम्झसि, छो त को बि गैरतमंद भाउ इहो कोन चाहे त उनजे घर जी इज्जत खे विच घिटीअ में तमाशो बणायो। सलाम अमीर तुझी गैरत खे, जेकॾहिं तूं मुंहिंजो वफ़ादार हुजी इहे ॾींहं तोखे ॾिसणा न पवंदा ऐं मूंखे ईअं करणो पियो मजबूर आहे, छो त मूंखे अरड़ा माण्हू न आहिनि वणंदा। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।